नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त दे न्याण जे आबादगारनि मोहम्मद जुमन राजड़, हाकम अली राजड़, लोंग राजड़, सोनो खान राजड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फॉरेस्ट डिपार्टमेंट खे हुकुम बेले खाते ज़मीन जी पाकिस्तान सर्वे वारनि खां ऐं सिंध सेंट्रल मिंट सर्वे कराए ज़ाहिर कई वञे, लेकिन अॼु ताईं सर्वे मुकमल न थी सघियो आहे। जंहिं सबबि तालके खिपरे जे बेले खाते जी ज़मीनूं क्लियर न आहे ऐं जेका असांजी ज़री ज़मीन आहे इहा एडिशनल कमिश्नर खां सवाइ शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न रद्द कयूं आहिनि त इहे ज़मीनूं बेले खाते जूं न आहिनि। अहिड़ो केस अपील में बोर्ड ऑफ रेवेन्यू हैदराबाद वटि हलंदड़ आहे। उन वक़्तु फॉरेस्ट डिपार्टमेंट खिपरो सांगड़ वारनि एरीगेशन जे बाला ऑफिसरनि इंजीनियर थर्ड डिवीज़न ग़लति बयानी करे असांजी ज़मीन जो पाणी कटराइण जो गैर कानूनी कोशिशूं करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बहाननि सां डिपार्टमेंट ते प्रेशर विझी कानूनी तरीक़े सां लॻायल पाणी वारा पंप कढाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। हिननि चयो आहे त असीं एरीगेशन जे इंजीनियर सेक्रेटरी डायरेक्टर नारा केनाल त हू गैर कानूनी मुतालबनि खे न मञनि जेसीं ताईं बोर्ड ऑफ रेवेन्यू जा कोर्टनि मां फ़ैसिला अचनि त डिमार्केशन जे हिसाब सां वाज़े थिए त कहिड़ी ज़मीन कंहिंजी आहे। हिननि चयो त असांजा जाइज़ मुतालबा पूरा न कया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कॉन्फ्रेंस कंदड़ आबादगार दे न्याण तालुका खिपरो ज़िला सांगड़ जा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असांजो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान फॉरेस्ट डिपार्टमेंट खे हुकुम कयो आहे त ॿेलनि जी ज़मीन पाकिस्तान सर्वे वारनि ऐं सिंध सेटलमेंट सर्वे वारनि खां सर्वे कराए ॿेले खाते जी एराज़ी ज़ाहिर कराई वञे, गज़ेट नोटिफिकेशन मुताबिक़ कराई वञे, लेकिन अॼु ताईं सर्वे मुकमल न थी आहे। असांजूं खातनि जूं ज़मीनूं जेके असांजूं खण थियल आहिनि ॿेले खाते वारनि सो मोटो ज़मीनूं जेके असांजूं हुयूं एडिशनल कमिश्नर खां शहीद बेनज़ीर डिवीज़न एडिशनल कमिश्नर खां रद्द कराए रेवेन्यू जी मज़कूरा एराज़ी ॿेले खाते जी न आहे। एडिशनल कमिश्नर कयल फ़ैसिले ख़िलाफ़ असां अपील में बोर्ड ऑफ रेवेन्यू सिंध हैदराबाद में केस हलंदड़ आहे। उनखां अलावा ॿियनि कोर्टनि में पिणु केस हलंदड़ आहिनि। मज़कूरा एराज़ी जो कब्ज़ो पिणु असां वटि आहे। हिन वक़्तु फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगड़ खिपरो वारा एरीगेशन जे बाला ऑफिसरनि इंजीनियर थर्ड डिवीज़न सां ग़लति बयानी करे असांजे ज़मीन जो पाणी कटराइण जी गैर कानूनी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बहाननि सां डिपार्टमेंट में प्रेशर विझराए पाणी गैर कानूनी तौरु इनलीगल पंप वग़ैरह लॻाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असांजो एरीगेशन इंजीनियर सेक्रेटरी डायरेक्टर साहब नारा केनाल ऐं मुतलका SDO एरीगेशन खां गुज़ारिश आहे त फॉरेस्ट डिपार्टमेंट जे गैर कानूनी मुतालबनि खे न मञणु ऐं गैर कानूनी ज़मीन जो पाणी जेसीं ताईं बोर्ड ऑफ रेवेन्यू जा कोर्टनि जा फ़ैसिला अचनि उन्हनि फ़ैसिलनि जी रोशनीअ में फ़ैसिलो कयो वञे। जेसीं ताईं डिमार्केशन जे हिसाब सां वाज़े थिए ज़मीन कंहिंजी आहे, लिहाज़ा असां उतां जा आबादगार वसवारनि खां अपील था करियूं त असांजा जाइज़ मुतालबा मञिया वञनि। ॿी सूरत में असां सभई आबादगार एहतजाज जो हक़ रखूं था ऐं आबादगारनि जो जेको बि नुक़सानु थींदो उन जो ज़िम्मेवार फॉरेस्ट डिपार्टमेंट हूंदो ऐं एरीगेशन वारा हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।